ख़बर शामिल कंदासीं। नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे रिपोर्ट मुताबिक़ नवाबशाह एयरपोर्ट थाणे जे हद में DSP सिटी हबीबुर रहमान लाशारी SHO ए सेक्शन सनाउल्ला पावर जो मुनआबाद लाल हवेली भरिसां हिकु जैली मिर्चनि जे कारखाने ते छापो हणी 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मिर्चनि जे कारखाने जे मालिक अदनान मलक ऐं मज़दूर सग़ीर मलक अली हसन भंगवार अमजद भंगवार के गिरफ़्तार करे वरितो आहे। उन मौके ते DSP हबीबुर रहमान लाशारी चयो त असांखे खुफ़िया इतला मिली त लाल हवेली भरिसां मुस्तफ़ा टाउन में एक जैली मिर्चनि जी फैक्ट्री आहे जेका जानवरनि जी बोसी में रंग मिलाए जैली मर्दा तैयार करे मार्केट में विकिरो करे इंसाननि जी ज़िंदगी सां खेॾे रहिया आहिनि। उन चयो त असांखे DIG यूनुस चांडियो जा सख़्त अहकामात आहिनि त शहर अंदरि जेके बि जैली फैक्ट्रियूं आहिनि उन्हनि ते छापा हणी उन्हनि खे सील कयो वञे।